करमपुर भरसा नाबरकोट थाने जी हद करमपुर लाड़ो वारे इलाइक़े में अलमदीना होटल जी मस्जिद में बैटरी चोरी कंदे होटल मालिकान इलाइक़े वासियुनि टिनि चोरनि खे सोगो करे मोटरसाइकिल रेड़े समेत नाबरकोट पुलिस हवाले कयो, जॾहिं त हिकु जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी वियो। होटल मालिकनि मूजिबि अॻु बि ॿ भेरा मस्जिद में बैटरी चोरी थी चुकी आहे। होॾां आख़िर में यादि रहे त पकड़ियल चोरनि जो तालुक़ु कंदकोट सां ॿुधायो पियो वञे, जेके पाठा मेण बहाने मस्जिद में दाख़िल थिया ऐं बैटरी चोरी कंदे सोगा थी पिया। हर ताज़ा ॾिसंदा रहो JD न्यूज़ करमपुर।